नमाज जनाजा जो वक्त थियो वरी भी राग हले पियो बुधान पिया साईं जनाजे नमाज हली रही हेडो राग हली रहो होडो जनाजे के लाश के कब्र में लाए रियाज होडो राग हली रहो आखिर शादी थी वई एड़ी त अल्लाह जी पकड़ थी वडेरे के जो वडेरे के साल फिरी आवा खट ते पेवा न खाए तो न पिए तो सुकी काठी थी हुआ बच्चा बेजार थिया तो बार बेजार थिया तो घर बेजार थियो एरे दादू वयो उते भी मगे अल्लाह जी पकड़ जो वाक्यो बुधायो चौन ब्याजे साईं गोठ जे वडेरे जे पुत्र जी शादी अञा हफ्तो पयो तो वडो इंतजाम राग जो कयाई एडो राग जो सजो जे गोठ धुले पियो एडो आवाज हाँ न मस्जिद जो हयाव न आजान जो हयाव न कुरान जी तालीम जो हयाव का परवाही न पर जे अल्लाह जी कुदरत एड़ी थी जो गोठ में मानू मरी पियो गोठाना मिली जुली वडेरे वदाया ओ भोतार ओ सरदार ओ रईस ओ खान मेहरबानी करे राग बंद कराए गोठ में मानू मरी पियो ते वडेरो तारा फोटारे चवे तो तैया केड़ी वडी गाला मानू मरंदा रहंदा आहिनि मुझे पुत्र जी खुशी आ विहावा शादी आ मां राग बंद न कनुम अल्लाह अकबर कबीरा कोठाणा वेचारा रोई मोटिया चवन पिया सॼी रात राग हलंदो रहियो सॼी रात जनाज़ो तड़पंदो रहियो आखिर ॾींहं जा 10 बजा थिया नमाज़े जनाज़ा जो वक्त थियो वरी भी राग हले पियो वरी जे गोठाणा मिली जुली वरी वडेरे वडाया साईं हाणे त राग बंद कर नमाज़े जनाज़ा जो वक्त थियो तहां भी हरी नमाज़े जनाज़ा में शरीक थियो वडेरो तारा फुटारे तो चवे मां रात जो तहां के समझायो गाल ताजे दिमाग में न वेठी आ राग बंद न थींदो मुझे पुत्र जी शादी आ बाकी मां भी जनाजे नमाज में शरीक न थींदुम छो त परे परे हो मेहमान आया न तंजे करे वनी ता जनाजे नमाज पढ़ो बुधान पिया साईं जनाजे नमाज हली रही हेडो राग हली रहो होडो जनाजे के लाश के कब्र में लाए रियाज होडो राग हली रहो होडो मिट्टी चाड़े रियाज होडो राग हली रहो होडो कुरान शरीफ जी तिलावत थी अवल आखिर सूरह बकरा जो रुकू पढ़े वियो हाँ हाँ कब्र दे हाँ तने भी राग हले पियो वरी 3 ॾींहं 3 रातियूं तॾे जी दुआ हली तने भी राग हले पियो आखिर शादी थी वई एड़ी त अल्लाह जी पकड़ थी वडेरे के बुधान पिया साईं शादी जे बाद 2 ॾींहंनि में वडेरो किरी पियो खट ते बीमार थी पियो पुटन पी के खयो दादू जी अस्पताल डॉक्टर जवाब नु लाड़काने जी अस्पताल डॉक्टर जवाब नु हाँ हाँ हैदराबाद कराची लाहौर इस्लामाबाद हाँ वया जाडे ताडे डॉक्टर जवाब नु डॉक्टर जो न वडेरे जो जेरो खत्म थियो इन जो इलाज नाही वनी घर सुमारियो मौत जो इंतजार कयो अज मरे या सुबह बुधान पिया साईं एड़ो त अल्लाह जो अज़ाब तस जो वडेरे के साल फिरी आवा खट ते पेवा न खाए तो न पिए तो सुकी काठी थी हुआ बच्चा बेजार थिया तस बार बेजार थिया तस घर बेजार थियो तस मिट माइट बेजार थिया तस पान पानी जिंदगी में बेजार थियो अचे तो मरा जान छुडे पर अल्लाह ने एड़ो अज़ाब बचे छडियो त न मारेस तो न जियारेस तो ला यमूत विया वलाया
अब तांगे असांजा वाइज समझ में नहीं ईंदा ता मूंसां गॾु हलो हुते दादू ता ख़बर पवे त कीअं हुनखे अल्लाह जी पकड़ थी ॻोठ जे वॾेरे असां मस्करी समझी अल्लाह जी ताकत अल्लाह जी कुवत असां मजाक समझी परवाह ही ना एडे मां लाड़काने जे पासे दे बस झंडो सेड़ो मूंखे ॿुधाइनि पिया चई रमज़ान जी 27 वारी रात असांजी जे मस्जिद में ख़त्म हो साम्हूं चई एडो राग हलायूं जो हिते असांजो सॼो प्रोग्राम ख़राब थियो वञी चई असां हुते उन्हनि खे एलाज़ कयासीं त ॿिया 27 रमज़ान जी रात आहे कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कयो रब जो डप कयो रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे राग बंदि कयो एलाज़ कयासीं पर चई कंहिंखे परवाह ई न थी एडी माण्हुनि में मस्ती आई आकड़ा वडाइया तकबुरा गुरूरा आयो खुलिकल इंसान ज़ईफ़ा इंसान कमजोर में कमजोरा हित रब जी मेहरबानी जो पांजे करम पांजी बाज सां हलाए चलाए मथे में सूर पवंदो आहे त छा हालत थींदी बुखार थींदो आहे त छा हालत थींदी मोशन थींदा आहिनि त छा हालत थींदी एक्सीडेंट थींदा आहिनि त छा हालत थींदी एॾे मां खैरपुर में रसी हिकिड़े ॻोठ में उते ॿुधाइनि पिया चइसि हिकिड़े नौजवान खे वॾी मस्ती न नमाज़ पढ़े न शरीयत ते हले न क़ुरान मजीद ॿुधे ॾींहं राति राग साज़ गाना 125 मोटरसाइकिल हूंदी मस्तीअ में भॼाईंदो वधंदो हो हेॾों जो होॾे होॾों जो होॾे कंहिंते तक ई न हूंदी अल्लाह जी कुदरत हिक ॾियारे हुन जो एक्सीडेंट थियो ॿुधाइनि पिया चई साईं एॾो एक्सीडेंट ख़तरनाक थियो जो थॾे ते मरी त वियो पर लाश भी ज़रियूं ज़रियूं थियसि बूटियूं बूटियूं थियसि मालिक जो विया त वञी रुमाल में गंढ वेड़े खणी आया ॻोठाणा चवनि पिया गंढ खोलियो त ॾिसूं त सयूं खणी अचण वारा चवनि पिया छा ॾिसंदव ज़रियूं ज़रियूं थी वियो आहे शेतियूं शेतियूं थी वियो आहे पुर्ज़ा पुर्ज़ा थी वियो आहे सॼो चॿाड़जी वियो आहे जीअं कमंद जो गनू मशीन में चिथाड़जी वेंदो आहे ईअं तेले जे हेठि सॼो चिथाड़जी वियो आहे ॿुधाइनि पिया चई साईं गंढ बि हुनजी न खोली वई हा न हुनखे गुस्ल ॾियारियो वियो न कफन ईअं ई जनाज़े नमाज़ पढ़ाए हिनखे कंड खॾ खोटे कब्र जे हवाले कयो वियो ओ मुंहिंजा अज़ीज़ो इहा जवानी आहे इहा ज़िंदगी आहे इहा हयाती आहे जेते मस्ती आहे जेते आकड़ आहे जेते वॾाई आहे जेते तकबुर आहे जेते गुरूर आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो संभालियो पाण सियाणा थियो असां कुझु बि न आहियूं असांजी का हैसियत न आहे असांजी का औकात न आहे तंहिंजे करे पंहिंजे रब साईं सां मुक़ाबला न कयो पंहिंजे अल्लाह साईं सां जंग जा ऐलान न कयो पंहिंजे अल्लाह खे नाराज़ न कयो जे रब खे कावड़ अची वई त ख़बर ई न पवंदव
अल्लाह जी पकड़ अची वेंदव पो ख़बर ही न पवंदव अल्लाह जो अज़ाब हवाले थींदो तांजे पो ख़बर ही न पवंदव दुनिया आखिरत में रुसवा ऐं ख्वार थी वेंदव दुनिया आखिरत में अज़ाब जे हवाले थी वेंदव तंहिंजे करे मां मोदबाना वांगे गुज़ारिश करणा वा पंहिंजे रब के राज़ी कयो पंहिंजे रब के परचायो उन जी बंदगी में जिंदगी गुज़ारियो उन जी फर्मा बरदारी में जिंदगी गुज़ारियो दुनिया में भी आबाद आखिरत में भी तव्हांजा बेड़ा पार थी वेंदा समिअना व अतअना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। अञा वरी आवाज़ छाते मस्ती आ छाते आकड़ा छाते वडाई आयो छा लोह मुठेलो स्टील मुठेलो गुरूर तैडवा पाण गेला छथा समझ हजरत अली फरमायो जंहिंखे गुरूर थे जंहिंखे मस्ती थे जंहिंखे आकड़ थे वो वञी बाथरूम में हेठि निहारे त मुंहुं छा थो निकिरे गंद सां पेट भरियो पियो आहे सतारलो इहो रब आहे जंहिं ढक ढकिया आहिनि जेकॾहिं इहो अल्लाह गंद ज़ाहिर करे त को हिक ॿिए जे वेझो ई न अचे वॾायूं तकबर गुरूर उन सां जिन सब मेहरबानियों जिन सब एहसान जिन सब थोरा अवा सब मेहरबानियों केंजो जब सब थोरा केंजा सब एहसान केंजा